अली मुश्किल कुशा शेर खुदा करबुल्लाह वजहुल करीम हसनैन करीमैन जे बाबे फरमायो। एक दफे कहे पूछो तो सुना अली दे खबर अल्लाह जो महबूब जे उम्मत सा छा रवैयो रहंदो। सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा मुरकदे फरमायो त जेकॾहिं खुदा के पांजे महबूब जे उम्मत के जहन्नम में मोकलण जो हुजण जो इरादो हुजे हां त न उन्हनि खे रमजान जो महीनो दे न उन्हनि खे सूरह इखलास दे। अलीउल मुर्तजा सुने फरमायो अल्लाह जी जात बाबरकात के कतान पांजे महबूब जे उम्मत के जहन्नम में साड़न जो इरादो नाहे। इन करे मुझे रब्बुल आलमीन पांजे महबूब जे उम्मत के रमजान जो महीनो भी अता फरमायो, सूरह इखलास भी अता फरमाई। ऐ मोजा दोस्तों हे भलारो महीनो जहन्नम का छोटकारे जो महीनो अल्लाह रमजान पंजन हरफन जो मुखफिफा राजी माना रजाए इलाही हासिल करण, मीम जी माना मोहब्बत इलाही हासिल करण, अलिफ जी ज़ाद जी माना जमानत खुदाबंदी हासिल करण, अलिफ जी माना है उल्फत इलाही हासिल करण, ऐं नून जी माना है नूरे मार्फत अल्लाह जो क़ुर्ब हासिल कर। पर यो थींदो कदे? घणा हरफन रमजान में गाला गाला घणा हन पंज। पंजन के तॾहिं पहुचंदे जॾहिं चैन सां प्यार कंदे। पंजन के तॾहिं पहुचंदे जॾहिं चैन सां प्यार कंदे। हो कीअं? जेसिताईं फ़कीर न थींदे तेसिताईं यार जो विसाल मिलण मुश्किल। फकीर थियण जे लाइ फकीर में लफ्ज़ चार थई। फे जी माना थई फिक्र कर, काफ जी माना थई किनायत कर, या जी माना थई यकीन रख, ऐं रे जी माना थई रज़ा में राज़ी रह। फकीर थी यानी चैन सां प्यार कर। जॾहिं चैन सां प्यार कंदे पो पंज नसीब थींदे। जॾहिं चैन वारो थे पंज मिली वई त पो इन्हनि पंजनि में वरी उहो जेको राज़ आ, ओ राज़ कहिड़ो आ? फकीर त थे रमजान जो महीनो त मिले, पर रमजान जे महीने में वरी उहा असीम घड़ी आ। उहा घड़ी घणा दफ़ा क़ुरान में 3 दफ़ा आई आ। 3 सां प्यार कर तॾहिं चैन जो क़ुर्ब हासिल। मुंहिंजा दोस्त हे अल्लाह जो निज़ाम आ। 1 2 3 4 4 न गण पंजन ताईं पहुचंदे कोन पहुची सघंदे। तू चओ 1 2 3 5 दुनिया चवंदे चरियो थियो हई छा? ईअं नाहे। 1 2 3 4 बाद में 5 थई। हे खुदा जो राज़ आ। हे हिकिड़ो न्याज़ रियाज़ जूं ॻाल्हियूं हन। चैन सां प्यार करण वारो पंजन जे प्यार ते पहुचंदो। जॾहिं अॻिते वध 6 7 8 9 10 11 12 जेकॾहिं को चवे त मां 11 वारे सां प्यार नथो कयां पर 12 वारे जो आशिक़ आहे, चईसि कूड़ो हई, ख़बरदार थी कूड़ थो। जेकर चवे मां पंजतन पाक जो हुबदार हां पर चैन सां प्यार न है, चेस कूड़ थो हणी। फकीर ग़लत थो चवी। पहिरीं 4 थींदा बाद में 5 थींदा। पहिरीं चैन सां प्यार कर पो तोखे 5 मिलंदा, ऐं जॾहिं मथे हलंदे पहिरीं 11 वारे सां प्यार कंदे पोइ 12 वारो तोखे मिलंदो। मुझा दोस्त अजीज हे भलारो महीनो आ। हिन भलारे जो महीने जो रहमतूं बरकतूं हासिल करण जे लाइ अफ़सोस आ 1/2 कलाक मुझो मथे थियो। छो तो हेडे ऐं पूरी अलाए केतिरी मेहनत करे 2-3 ॾींहनि खां तक़रीर लिखी आयो त साल गुज़री वियो आहे। साल खां पोइ था वञूं फुलनि में, अॼु वञी का तक़रीर कबी। ख़ुदा थो ॼाणे पना जीअं पिया आहिनि तीअं पिया आहिनि। तव्हांजे तरीक़ेकार अहिड़ो अजीब करे छॾियो, अलाए किथां खां काॾे पहुची वियासीं। बसि दिलि चाहियो त जेकॾहिं अॼु हिकिड़ो ई जुमिलो असां फ़क़ीरनि वारो इहो असां तव्हां जहिड़नि महबूब दोस्तनि उन जे मथां अमल करे छॾियो त इनशा अल्लाह ताला वरी 29 जी राति मलालनि में दिलि खोले कचहरी कंदासीं। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पिरीअ सां प्यार करण जे लाइ यादि रखी छॾ, पहिरीं पंहिंजनि सां प्यार कर, पंहिंजे बच्चनि सां प्यार कर। वरी थो चवां पंहिंजे बच्चनि सां प्यार कर। ईअं न सोच त घर वारी हीअं, ख़ुदा जा माना तुंहिंजी त घर वारी आहे पर कंहिंजी त अमड़ बि आहे। तुंहिंजे लाइ त ज़ाल आहे पर कंहिंजी त अमड़ बि आहे। कंहिंजे लाइ त उन जा कदम जन्नत जी हैसियत रखनि था। तो इहो छो तो भुलिजी?
तुझा बच्चा जेके तुझे घर वारी के पांजी अमड़ जे हैसियत में उन जे कदमन में चुमन था जन्नत करे, तू उन बच्चन जे सामो पांजे घर वारी जी बेइज्जती तो करे। हैफ है तुझे हाल जे मथा। सठो इंसान नहीं जो पांजे बच्चन जी बेइज्जती तो करी। तू पांजे बच्चन सा प्यार कर तो मुझो महबूब तो सा प्यार करे। खैरुकुम खैरुकुम ले अहलीही व अना खैरुकुम ले अहली। मुझे आका फरमायो पांजे घर वारन सा भलो वर्ता कयो। मां मुस्तफा तमा सभिनी खां वधीक पांजे बच्चन सा भलो तो हला। पहिरो हक पांजे बच्चन जो थई, पहिरो हक पांजे बच्चन जो थई। पांजे बच्चन सा सुहिणो वर्ता कर। पांजे घर वारी के इज्जत दे, इज्जत जे निगाह सा दिस। पांजे न्याणन के इज्जत दे। अबे अमड़ जी त को मिसाल ही कोने को। उन जे कदमन में किरी पो। उन खां पो पांजे पाड़े सा सुहिणो वर्ता कर। पांजे अजीजो अकारब सा सुहिणो वर्ता कर। पांजे मिटन माइटन सा भलो हल। कंहिंजो हक न खा, कंहिंखे तकलीफ़ दे न दे। कंहिंखे खुशी नथो ॾेई सघी त कंहिंखे तकलीफ़ छो थो ॾी। भला जे कंहिंखे तू ॾेई नथो सघी त कंहिंजो खाई छो थो। यादि रखी छॾ, फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन खैरन यरह व मन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरह। मिस्क़ाल जे ज़र्रे जेतिरो भी अल्लाह माफ़ न कंदे अगर कंहिंजो हक खाधो थई त कंहिंजो हक न खा, नथो ॾेई सघी माफ़ करा, कोई हर्ज कोने को। पो जॾहिं इहे सभई ॻाल्हियूं, ॻाल्हि त नंढड़ी आहे न। हिन भलारी रातुनि में उहे कहिड़ा बदनसीब आहिनि जन जी दुआ क़बूल न थींदी आहे। अहिड़िन भलारनि रातिनि में भी टे बदनसीब आहिनि जन जी दुआ क़बूल न थींदी आहे। कहिड़ो? हिकु जेको मुस्तकिल शराबी हुजे, जेको मुस्तकिल शराब के पंहिंजी ग़िज़ा जे हैसियत में इस्तेमाल करे, उन जी दुआ क़बूल न थींदी। छो? शराब मुंह खां अंदर वेंदो आहे, ईमान निकिरी परे थींदो आहे। नंबर 2, उहो बदबख्त जेको जीजल अंबड़ कुराड़ी हुजे ऐं उनखे राज़ी न करे सघे, उनखे बदबख्त चवंदासीं। जन्नत हुन जे घर में आहे, सॼो ॾींहुं वेठो क़ुरान पढ़े, वेठो हज करे, उम्र जेको वणेसि वेठो करे, कुझु न थींदुसि जेसिताईं जीजल अंबड़ खे राज़ी न करे। कुझु न थींदुसि। सॼी ज़िंदगी सॼो शहर ख़ैरात करे छॾे, मिल्कियतूं अरब खरब ख़ैरात करे, पर जे जीजल अमड़ खे नाराज़ थो रखे, इन जी काई इबादत क़बूल कान्हे, इन जी काई दुआ क़बूल कान्हे। वञी अमड़ जीजल खे राज़ी करे। टियों, व्याज खो, जेको व्याज खाईंदो हुजे सरेआम। अॼुकल्ह त अल्लाह रहम फरमाए, व्याज खोरनि व्याज खे ईअं रोज़ी करे कमाइण शुरू कयो आहे। वरी ॾाढो खायो पियो, सरेआम व्याज खायो पियो। वरी मस्जिद में अचे निमाज़ूं पे था पढ़नि, वरी टिकेट भरायो सिधो मके मदीने। ॼण त हुननि खे यादि रखी छॾ, व्याज खोर यादि रखी छॾ। जेसिताईं व्याज खाइण न छॾींदे तेसिताईं तुंहिंजी दुआई क़बूल न थींदी। हे मुंहिंजे आका जो फरमान। व्याज खाइण छॾ, व्याज खोरीअ खां परे थी। छो त व्याज उहो खाईंदो आहे जेके ख़ुदा ऐं मुस्तफ़ा ते यकीन न हूंदो आहे, उहो व्याज खाईंदो आहे। त मुंहिंजा दोस्त, इहे बुनियादी शरीयत जा मसइला आहिनि। ख़ुदा जे कुर्ब जे रुकावट जो इहे ज़रियो आहिनि। इन रुकावटुनि खे ख़तम कर, पोइ ॾिस त यार कीअं थो मिले। हींअर सॼो ॾींहुं दुरूद पे थो पढ़ी, जेकर इहे कमियूं कोताहियूं ख़तम करे, पोइ रुॻी हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदे त मुंहिंजो पीरी तोखे जीव जीव करे चवंदो। मुंहिंजा दोस्त, पंहिंजे अंदर खे साफ़ रखी करे पोइ यार सां कचहरी कर त मुनासिब लॻे न। तो पंहिंजे महबूब जे अचण जे लाइ ख़ुदा तरस थी ॿुधाए। ही नंढड़ा सादा मिसाल शहरी माण्हुनि खे त न ॿुधाइण घुरिजनि, चवंदा हे चरियो फ़क़ीर आहे। तुंहिंजो महबूब जॾहिं तूं हुनखे दावत ॾी, तुंहिंजे सहन ते अचे, तूं केतिरो सहन सिंगारींदो आहीं? छा तो कॾहिं क़बूल कयो आहे त तुंहिंजो महबूब उन सहन ते अचे जिथे गंद पियो हुजे? ख़ुदा तरस जी फ़ैसिलो कर न, सचाईअ खे क़बूल कर। छा तुंहिंजी दिलि कॾहिं इहो क़बूल कयो आहे त तुंहिंजो जंहिंखे तूं महबूब थो चवीं, जंहिंजे सिक में सिकी थो, उहो अचे त तुंहिंजे सहन ते गंद पियो हुजे, तुंहिंजूं खटियूं गंदियूं लॻी पियूं हुजनि, तो वटि सुफ़ा सेठ न हुजे? छा तुंहिंजी दिलि क़बूल कंदी? हरगिज़ न। सोचींदे त मां ओड़े पाड़े मूं ओधारा वठी बि सहन सिंगारिया, मुंहिंजो महबूब अचे त ख़ुशि थी वञे। ईअं आहे या न? दुनिया जे महबूब जे लाइ सहन सिंगारी, ऐं मुंहिंजे मदीने वारे घोट जे अचण जे लाइ सहन नथो सिंगारी? छा मुंहिंजे आका जी तुंहिंजे आॾो एतिरी बि हैसियत कोन्हे?
जो दुनिया जे महबूब जेतरी हैसियत भी मुझे महबूब के न थोड़ी मुझो महबूब तुझे न ज़ाहिरी सहनन ते को नहीं दो मुझो महबूब हिन सहन में इंदो आ मुझो महबूब हिन जगह ते इंदो आ हिन मां गंद कढ हिन मां पलीती दूर कर खबस दूर कर उन पिरीअ सां प्यार कर पो सडो कर त ॾिस मुझो महबूब तोखे जीव जीव कीअं थो चवे सगड़ो करे त ॾिस पिरीअ सां प्यार करे त ॾिस अल्लाह जो इश्क रखी त ॾिस जेकॾहिं मुंहिंजो ख़ुदा रब्बुल आलमीन मुझे महबूब के आखिरी नबी न बनायो थई जवाब दियो दा बुधा मुझो जेकॾहिं तो वटि 4 पुट हन तुझी जेकाई मिल्कियत आ टिन खे ॾेई थो छॾी बाक़ी जेका तुझी बाक़ी मिल्कियत बचे थी जॾहिं तो वटि आहे हिकिड़ो त उन खे ॾींदे कंहिं ॿिए खे ॾींदे गाला गाला कंहिंखे ॾींदे जेको आखिरी पुट उन खे ॾींदे न ख़ुदा तमाम अंबिया अॻु में आंदा उन्हनि खे नेमतूं अता कयूं उन्हनि जूं उम्मतूं आयूं उन्हनि खे नेमतूं हाणे जेकी कुझु आहे कंहिंजो आहे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो आहे आखिरी नबी त उहो आहे न हे दुनिया जूं तमाम नेमतूं मुंहिंजे महबूब जे उम्मत जे लाइ हन छा तूं असां हुज़ूर जा उम्मती न आहियूं छा हे सभु कुझु तो असांजो आहे पर तॾहिं आहे जो तूं असां महबूब जा थियो त हे तो असांजो बेफारमान औलाद के तू ही बेदखल करे छॾींदो त मुझे मिल्कियत में तुझो कोई हिस्सो ना है बेफरमान बच्चो आ इन जो कोई वार विरासत में हिस्सो ना है जॾहिं तू ही पंहिंजे बच्चे के बेफरमान के बेदखल करे तो छॾी त पोइ ख़ुदा मुस्तफ़ा जे मथां मयार छो थो ॾी पर उहे बेदखल तोखे नथा कनि उहे चवनि था जहिड़ो आहीं तहिड़ो हली आ ओ मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब सां प्यार कर मुंहिंजे महबूब सां नींह ला ऐं नींह लाइण जो इहो ई तरीक़ो आहे पोइ तूं राति जो थोरो हिसो जाग हूअं तूं 7 रातियूं जाग हूअं हिकिड़ो कलाक जाग इंशा अल्लाह ताला तुंहिंजे नियत में सच्चाई हूंदी निंड पियो हूंदे मुंहिंजो पिरीअ चयो थारींदे फ़क़ीर उथी अचे ही वंड वठ महबूबा उथारींदे उथी ही वंड वठ फ़क़ीर तुंहिंजो वंडा उथी वठ पर जेकॾहिं सहन खे नथो सिंगारी पोइ मुंहिंजा दोस्त भले सॼी राति पियो जाग कोई फ़ाइदो कोन्हे मां बाहूं ॿधी सॼी जमायत खां माज़रत कंदुसि मुझी गाल कह दोस्त ते नागवारा गुजरी हुजे कंहिंखे तकलीफ़ थी जे खुदा रा मूंखे माफ़ फरमाइजो खुदा जो कसम ज़ाती तौर ते मां कंहिंखे तनक़ीद जो निशानो न बनायो आहे लेकिन जेको मुंहिंजे दिलि चयो जेको मूंखां खुदा चवरायो उहो मूं तव्हांखे हक़ ऐं सच बयानु कयो आहे मूंखे बि दुआ कयो त अल्लाह जी ज़ात मूं मिस्कीन खे बि जेको कुझु चयो आहे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बाक़ी सहरो इफ्तार बाकी जेके सहरो इफ्तार आहिनि अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे पंहिंजे बचड़नि सां गॾु नसीब फरमाए इन नियत सां त ज़िंदगीअ ते कोई भरवसो नाहे ज़िंदगीअ ते कोई भरवसो नाहे दोस्त अॼु फलाणो वियो कल्ह फलाणो वियो इहो मैसेज थई तयारी कर तैयार बीठो थई ख़बर तंहिंमहिल पवंदी जॾहिं मथो अचे बीहंदई ऐं मोहलत कोन मिलंदी मोहलत कान मिलंदी पोइ जॾहिं मोहलत मिलण जी गुंजाइश ई कोन्हे का जहिड़ी बेवफा यार सां यारी छो थो रखी जेको हुजे ई बेवफा उन बावफा पिरीअ सां प्यार कर इंशा अल्लाह ताला मुंहिंजो ख़ुदा मुंहिंजे महबूब जे सदके बेड़ो पार फरमाए छॾींदो आयत जो तर्जुमो बि इहो ई हुयो अलम यअन लिल्लज़ीना आमनू अन तख़शअ क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह मुंहिंजो अल्लाह पंहिंजे ॿारनि खे चवे थो ऐं ईमान वारो छा अञा तव्हां जूं दिलियूं गुनाहन मां ड्रो कोन कयो थन अञा भी मां अल्लाह जाॾो झुकण जे लाइ तयार नाहिन छा अञा भी तयार नाहिन हिकिड़ो अशरो रमज़ान जो गुज़री वियो रहमत वारो ॾहो वियो हलियो मग़फ़िरत वारो ॾहो वियो हलियो जहन्नम खां निजात जो ॾहो शुरू थियो आहे अञा भी असां जूं दिलियूं अल्लाह जाॾो नथियूं झुकनि आख़िर कॾहिं झुकंदियूं इहो वॾो सवाल थई इन सवाल ते गौर कर पंहिंजे कल्ब खे मुंहिंजे सुहिणे रब्बे करीम जाॾो झुका मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे इश्क खे पंहिंजे सीने में जगह ॾे दुनिया खे ॾेखारण जे लाइ न मां तोखे यकीन सां थो चवां त मुंहिंजा दोस्त अल्लाह जे वलियनि जो कलाम ॿुध के वेझड़ा बि दूर बि ओॾा सुपरी के चढ़न न चित ते के विसरन न मूर
जिए मेह कुंढी पूर तिय मुंह सीबाणा सुपरी। मक्के मदीने में वेही करे भी माण्हू महरूम रहिजी विया, पर जंगलन में वेही करे पंहिंजे पिरीअ जे प्यार सां आबाद थी विया। ॻाल्हि कहिड़ी हुई, शइ कहिड़ी, इहो नीह जो नातो आहे, इहो नातो गंढ, इहो कनेक्शन मिला। ऐं इहो कनेक्शन पाण ई कोन मिलंदी, इहो कनेक्शन तॾहिं मिलंदई जॾहिं कनेक्शन वारनि सां पंहिंजो कनेक्शन मिलाईंदे। तू सोची थो पियो यार हाणे हेतिरा साल थिया आहिनि, शराब किथे छॾींदुसि, व्याज खाई खाई किथे छॾींदुसि। चरिया बिल्कुलु छॾे वेंदे, इहे सभु आदतूं निकिरी वेंदियूं, पर तॾहिं निकिरंदियूं जॾहिं इन कपिड़े खे कंहिं साफ़ पाणीअ सां धोइण जी कोशिश कंदे त साफ़ थींदो। उहे अल्लाह जा कामिल वली अथई, मुझे महबूब जे दीन जा वारिस अथई, मुझे प्रिय जा नाइब अथई। उन्हनि सां हमनशीनी अख्तियार कर, उन्हनि जे कुर्ब में वेह, उन्हनि सां प्यार कर, उन्हनि जे सोहबत में वेह। इंशाअल्लाह ताला ये तुंहिंजी दिलि धोपी वेंदी, गुनाहनि खां आज़ाद थी वेंदी। पोइ जेके अॼु मां थो रड़ियूं कयां तोखे सम्झ में नथियूं अचनि, सुभाणे उहे तूं रड़ियूं कंदे। छो त मुंहिंजा दोस्त, जेको माण्हू इहो सोचे निकिरंदो आहे त माण्हुनि खे हर सूरत में मूंखे ही सम्झाइणो आहे, माण्हुनि खे हर सूरत में मूंखे हिन ॻाल्हि ते अमल कराइणो आहे, उहो बेवकूफ़ आहे। उन जे हथ में कुछ भी ना है, सिर्फ मुझो जिम्मो हो, मु पैगाम हक तहां ते पहुंचायो, बाकी मुझो जिम्मो ना है। बाकी जंहिंजो जिम्मो आहे हू पाण ॾिसी ॿुधी मूं पंहिंजो हक़ अदा कयो। मूंखे पाण खे सुरखुरू थियणो आहे पंहिंजे पीरीअ जे दरबार में। सुभाणे मुंहिंजो महबूब ईअं न चवे त ओ फ़क़ीर हेतिरा दफ़ा पंहिंजे दर ते घुरायो में, चंद माण्हू ॾिसी करे नफ़्स जो ग़ुलाम थी विए, उन्हनि जे ख़्वाहिशनि खे ॾिसी करे उन्हनि खे राज़ी कई, उन्हनि जे आॾो उन्हनि वारा ढंग ई रंग अख़्तियार करे छॾी। मां मुस्तफ़ा जो पैगाम विसारे छॾी। इहा मयार मूंखे न सुहे, मां न चाहियां मूंखे पीरीअ जी मयार मिले। मां इहो चाहियां मां उहो सभु कुझु ॿुधायां जेको मुंहिंजे पीरीअ जे दरबार मां मिलियो आहे। ता त पंहिंजे पीरीअ जे दरबार में वञा त कंधु खणी चवां, मुंहिंजा पीरी मूं तुंहिंजो पैगाम पहुचायो, हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तरफ़ैन खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रात 12:30 थी विया आहिनि। जेकर अञा बि मौलूद पढ़ंदासीं त पोइ अधु कलाक पहिरीं मूं छाला चयो त दा टाइम जो क़दुरु कयो। पोइ त सभई चवंदा फ़क़ीर पाण बि तहिड़ो, पाण वरी कहिड़ो चङो, पाण बि 12:30 थी विया, उन खां पोइ अते पियो मौलूद पढ़ंदो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी कंहिं ॿिए साथ में पढ़ंदासीं। अल्लाह ताला तव्हां सभिनी खे आबाद करे, अल्लाह ताला ख़ुशि रहे, तव्हां ख़ुदा तव्हां मां ख़ुशि रहे, तव्हां ख़ुदा मां ख़ुशि रहो। बसि हिन नंढड़े शहर सां गॾु मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख सल्ले अला करते करते, खुले आँख सल्ले अला करते करते, तेरा नाम लब पर खुदा दिल के अंदर, खुदा दिल के अंदर, यूं ही जिंदगानी गुजारा करूं मैं, गुजारा करूं मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते, खुले आँख सल्ले अला करते करते। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।